औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे तालूत ऐं जालूत जी जंग। तालूत खे साहूल भी चयो वेंदो आहे। तालूत जी आर्मी उर्दन नदीअ जे किनारे ते अची बीठी हुई। तालूत जी आर्मीअ में 80,000 सिपाही हुया, जिन खे नदी मां पानी पीअण खां मनो कई वई हुई। पर 80,000 फ़ौज मां 76,000 सिपाहियुनि नदीअ मां पानी पीतो हुयो ऐं जंग ते बि हलण खां इनकार कयो हो। बाक़ी 4,000 सिपाही हली जंग में शिरकत कई हुई। पर जॾहिं जालूत जे 3,687 जंगी सिपाहियुनि खे ॾिठो त उन्हनि भॼण शुरू कयो। तालूत जी फ़ौज में बाक़ी सिर्फ़ 313 सिपाही मौजूद हुया। उन्हनि जालूत जे सिपाहियुनि सां जंग कई ऐं जालूत जी फ़ौज खे शिकस्त ॾिनी। तालूत जी हिन ॻाल्हि जो ज़िक्र क़ुरान में सूरह बक़रा आयत नंबर 249 खां 251 ताईं थियल आहे। तालूत जो ज़मानो 1900 BC जो ज़मानो चयो वञे थो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम तालूत जे 313 सिपाहियुनि मां हिकु सिपाही हुयो। जज़ाकल्लाह।